अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दे मिरर में अवां खे भली कार मां आहियां रोशनी मेमण। नाज़रीन, अॼु असां सिंध में सरकारी ज़मीनुनि जी गैर कानूनी अलाटमेंट जे हिकु वधीक स्कैंडल तां पर्दो खणंदासीं ऐं अवां खे ॿुधाईंदासीं त कीअं जाली सहीन सां ज़मीनुनि जी अलाटमेंट थिए थी ऐं जेकॾहिं उन्हनि जी तस्दीक लाइ लाॻापियल अमलदारनि खां पुछो वञे थो त उतां बि जाली सहीन ज़रिए उन्हनि जी तस्दीक कई वञे थी। करोड़नि ऐं अरबे रुपयनि जूं सरकारी ज़मीनूं जाली सहीन ज़रिए फबाइण में रेवेन्यू ऐं लैंड यूटिलाइज़ेशन खाते जी कहिड़ी माफ़िया मुलविस आहे, ज़मीनुनि जो रिकॉर्ड कीअं चोरी कयो वञे थो, कीअं रिकॉर्ड खे बाहि ॾेई पंहिंजा अछा कारा लिकाया वञनि था, इहे समूरा तफ़सील बि अॼोके प्रोग्राम जो हिसो हूंदा। कराची में सरकारी ज़मीनूं फबाइण लाइ जाली अलाटमेंट वारा कागज़ तयारु थियण ऐं मामिलो ज़ाहिर थियण ते इहे लेटर जाली करार ॾियण वारो किस्सो छा आहे, एॾे वॾे फ्रॉड में मुलविस कामूरनि ख़िलाफ़ का असराइती कार्रवाई छो नथी थिए, कोशिशि कंदासीं त समूरियूं हक़ीक़तूं साम्हूं आणजण। क्यामाड़ी टाउन के देह लाल बखर में करोड़े रुपयनि जी 5 एकड़ सरकारी ज़मीन कंहिंजे नाले ते गैरकानूनी तौर अलाट थी ऐं अहिड़ो स्कैंडल ज़ाहिर थियण खां पोइ हेल ताईं कहिड़ी कार्रवाई थी सघी आहे, इहे समूरा तफ़सील बि अॼोके प्रोग्राम जो हिस्सो हूंदा। सिंध में सरकारी ज़मीनुनि जी गैर कानूनी अलाटमेंट जो हिकु वधीक स्कैंडल ज़ाहिर, जाली सही वारे ऑर्डर जी तस्दीक बि जाली सही सां कई वई। लैंड यूटिलाइज़ेशन ऐं रेवेन्यू खाते जे कामूरनि जी करप्शन, क्यामाड़ी में करोड़े रुपयनि जी सरकारी ज़मीन गैर कानूनी तौर अलाट करे छॾी। सरकारी ज़मीन जी गैर कानूनी अलाटमेंट ते लैंड यूटिलाइज़ेशन खाते जे मेंबर सलीम बलोच जो DC क्यामाड़ी ऐं डायरेक्टर एंटी करप्शन के ख़त। 60 करोड़ रुपयनि जी 5 एकड़ सरकारी ज़मीन जी गैर कानूनी अलाटमेंट में मुलविस कामूरनि ऐं ख़ानगी माण्हुनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करण जी हिदायत। लैंड यूटिलाइज़ेशन खाते जे मेंबर जी सहीअ सां 22 नवंबर 2024 ते 5 एकड़ सरकारी ज़मीन जी अलाटमेंट जो जाली ऑर्डर निकितो। सब रजिस्ट्रार क्यामाड़ी टाउन ऑर्डर जी तस्दीक लाइ ख़त लिखियो। सेक्शन ऑफिसर जी सहीअ सां हिकु वधीक जाली लेटर ज़रिए उन जी तस्दीक कई वई। जाली लेटर ज़रिए क्यामाड़ी टाउन जे देहलाल बखर में 5 एकड़ सरकारी ज़मीन गैर कानूनी तौर मोहम्मद हनीफ सिद्दीकी खे अलाट कई वई। जाली सहीन वारो स्कैंडल पकड़जण खां पोइ लीज़ रद्द करे अदा कयल 1 करोड़ 12,50,000 रुपयनि जो चालान सरकारी ख़ज़ाने में ज़ब्त कयो वियो। सरकारी ज़मीन वापस वठी मोहम्मद हनीफ सिद्दीकी समेत समूरनि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। लैंड यूटिलाइज़ेशन खाते जे मेंबर जो ख़त। कराची में सरकारी ज़मीनूं फबाइण लाइ जाली अलाटमेंट वारा कागज़ तयारु थियण ऐं मामिलो ज़ाहिर थियण ते उहे लेटर जाली करार ॾियण मामूल बणिजी वियो। ज़मीनुनि जा जाली कागज़ तयारु करे मुख़्तलिफ़ ऑफिसर्स जूं सहियूं कयूं वञनि थियूं। जाली सहीन जी बुनियाद ते लाॻापियल ऑफिसर अमल दरामद बि कनि था। जाली अलाटमेंट, रिकॉर्ड चोरी ऐं रिकॉर्ड साड़ण वारनि केसिस में मुलविस कामूरनि ख़िलाफ़ का असराइती कार्रवाई न थी, ॿीहर सणभिन पोस्टुनि ते मुक़ररु थियल। समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे KTN न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो। वॾी महिरबानी सगीर टाइम ॾियण लाइ। सगीर, जीअं मूं प्रोग्राम जी शुरूआत में ॿुधायो त ज़मीनुनि जी गैर कानूनी अलाटमेंट्स जा किस्सा का नई ॻाल्हि न आहिनि, पर पाण सभ खां पहिरियां कराची जे क्यामाड़ी टाउन में ज़ाहिर थियल स्कैंडल जो ज़िक्र कंदासीं। इहो ॿुधाइजो त उहो स्कैंडल कॾहिं ऐं कीअं ज़ाहिर थियो आहे। वॾी महिरबानी रोशनी। कराची में ख़ासि तौर ते ज़िले मलीर, क्यामाड़ी, ओलह, कराची जा इहे 3 अहम ज़िला आहिनि जिते ज़मीनूं जेके आहिनि ऐं उते जेके सरकारी ज़मीनूं नाक्लास ज़मीनूं आहिनि, उन्हनि ज़मीननि ते बाअसर माण्हुनि जी जेका उहा नज़र आहे त कंहिं न कंहिं अंदाज़ में उन सरकारी ज़मीन ते कब्ज़ो करण जे लाइ मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे असर इस्तेमालु कनि पिया, मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहो गिरोह खे इस्तेमालु कनि पिया, छाकाणि जो सरकारी ज़मीन ख़ानगी माण्हू खे अलाट करण ते सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां पाबंदी आहे। पोइ इन लाइ जेके आहिनि उहे पोयनि तारीख़नि में उन जा जाली अलाटमेंट आर्डर जेके आहिनि उहे कढी करे या मुख़्तलिफ़ जाली डॉक्यूमेंट्स ठाहे करे उन्हनि सरकारी ज़मीननि ते मुख़्तलिफ़ बाअसर माण्हू, मुख़्तलिफ़ इदारनि सां तालुक़ु रखंदड़ माण्हू या मुख़्तलिफ़ सियासी जमायतनि सां तालुक़ु रखंदड़ माण्हू जेके आहिनि उहे या रिश्वत ॾेई करे उन्हनि रेवेन्यू अमलदारनि या लैंड यूटिलाइज़ेशन जे अमलदारनि खे उहा सरकारी ज़मीन जेका आहे उहा फबाइण जी मुसलसल कोशिशुनि में रुधल आहिनि। सही। हाणे ही
क्यामाड़ी ज़िले में हिकिड़ो स्कैंडल ज़ाहिर थियो आहे ऐं पाण पहिरीं बि इन जाली अलाटमेंट ते प्रोग्राम बि करे चुका आहियूं। बिल्कुलु उन जे बावजूद इहे स्कैंडल्स जेके आहिनि उहे रुकिजी न सघिया आहिनि ऐं मुसलसल इहे जाली अलाटमेंट जा स्कैंडल्स जेके आहिनि उहे साम्हूं अचनि पिया। सही इहा सिंध हुकूमत जी हालांकि नाकामी आहे, उनखे स्कैंडल्स जे ख़ात्मे लाइ उनखे क़दम खणणु घुरिजे। हालांकि ऑनलाइन सिस्टम ई रजिस्ट्रेशन जो सिस्टम अचण जे बावजूद, कंप्यूटराइज़ रिकॉर्ड करण जे बावजूद बि अहिड़े क़िस्म जा स्कैंडल्स जेके आहिनि उहे रुकिजी न आहिनि सघिया। 60 करोड़ रुपयनि जी मालियत जी हिकिड़ी सरकारी ज़मीन आहे देह लाल बखर में, क्यामाड़ी ज़िले में। उन ज़मीन जो जेको आहे उहो जाली अलाटमेंट ऑर्डर जेको आहे उहो निकितो आहे। लैंड यूटिलाइज़ेशन खाते जो मौजूदा जेको मेंबर आहे सलीम बलोच, उन जी जाली सही सां 22 नवंबर 2024 ते हिकिड़ो अलाटमेंट जो जाली ऑर्डर निकितो ऐं उहो अलाटमेंट जो ऑर्डर जेको आहे उहो DC क्यामाड़ी खे ॾांहुं मोकिलियो वियो त हीअ जेका ज़मीन आहे 60 करोड़ रुपयनि जे मालियत जी नाक्लास ज़मीन आहे, इहा असीं मोहम्मद हनीफ़ जे नाले ते जेको आहे उहो 99 सालनि जी लीज़ ते अलाट करे छॾी आहे। सही उन लीज़ ते ॾेई छॾी, हालांकि सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां इहा पाबंदी आहे। उन खां पोइ लाॻापियल जेको सब रजिस्ट्रार आहे क्यामाड़ी टाउन जो, उहो जेका आहे हिकिड़ो ख़त लिखे थो लैंड यूटिलाइज़ेशन खाते जे अख़्तियारनि खे ऐं उहो पुछा करे थो त छा इहो जेको 22 नवंबर 2024 ते जेको अलाटमेंट ऑर्डर आहे छा इहो सही आहे या इहो फेक आहे। त उहा साॻी माफ़िया जेको 22 नवंबर वारो जेको जाली अलाटमेंट जो ऑर्डर जेको कढे थो, उहा साॻी माफ़िया ई वरी उन जी तस्दीक जो यानी उन जी अलाटमेंट जी तस्दीक जो ऑर्डर लैंड यूटिलाइज़ेशन खाते तरफ़ां उन खे तस्दीक शुदा करार ॾिए थो। यानी पहिरीं त उन जाली अलाटमेंट ऑर्डर कढियो, वरी अगरि सब रजिस्ट्रार जे पुछण खां पोइ वरी उन खे तस्दीक जे लाइ उहो वरी जाली ऑर्डर कढियो, त जंहिंखां पोइ इहो मामिलो जेको आहे ख़ामोश थी वियो। वरी ॿीहर सब रजिस्ट्रार पुछा कई, फ़ोन ते राब्तो कयो लाॻापियल जेके उहो मेंबर सां ऐं ॿियनि अख़्तियारनि सां, त उन ॿुधायो त इहो फेक ऑर्डर आहे ऐं जेका लीज़ एग्रीमेंट थियण वञे पई उन खे तव्हां रोकियो। जेकॾहिं इन ते का बि कार्रवाई कई आहे त उन खे रोकियो। त ही जेके वॾा स्कैंडल्स जेके थियनि पिया, जाली अलाटमेंट जो हिकिड़ो गिरोह आहे ऐं इहो सरकारी ज़मीनुनि जेके आहिनि उन ते कब्ज़ो करण जे लाइ जाली डॉक्यूमेंट्स ठाहिया वञनि था, जाली सेल डीड ठाही वञे थी ऐं उन जा जेके आहिनि रेगुलाइज़ेशन चालान जेके आहिनि उहे ठाहिया वञनि था। सॼो फेक सिस्टम जेको आहे उन माफ़िया जेके लैंड ग्रेबर आहिनि न, उन्हनि सां इहो मिली करे ऐं उन में सरकारी कामोरा बि जेके आहिनि उहे मुलविस आहिनि, चाहे लैंड यूटिलाइज़ेशन जा कामोरा हुजनि या वरी डिप्टी कमिश्नर जे ऑफिसनि में वेठल जेके रेवेन्यू खाते जा अमलदार हुजनि, उहे बि इन्हनि में मुलविस आहिनि। अरबें रुपयनि जी गेम आहे इहा ऐं उन में इहे माफ़िया मुलविस आहे। उन माफ़िया जो अॼु ताईं तयन न थी सघियो आहे त इहे कहिड़े क़िस्म जी माफ़िया आहे जेका सालनि खां जाली अलाटमेंट जी बुनियाद ते सरकारी ज़मीनूं जेका आहे उहा फबाए रही आहे। ठीकु आहे, सही था चओ सकेन, माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई ज़रूरु थियणु घुरिजे। जीअं अव्हां ॿुधायो त क्यामाड़ीअ में 5 एकड़ सरकारी ज़मीन जी अलाटमेंट जाली सही सां थी ऐं उन जी तस्दीक बि जाली सही सां कई वई। इहो कीअं मुमकिन आहे त एॾे वॾे फ्रॉड में लाॻापियल खातनि जा कामोरा मुलविस न हुजनि? ॾिसो, मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त इन में सरकारी कामोरा जेके आहिनि उहे मुलविस आहिनि, पर उन्हनि जे नाला या उन्हनि जी निशानदेही न पई थिए, छाकाणि जो उते माफ़ियाऊं वेठल आहिनि उन्हनि डिपार्टमेंट में, उन्हनि सरकारी ऑफिसनि में। उन हिकिड़े तव्हांखे ॿुधायो त सरकारी ज़मीननि फबाइण जे लाइ या उन्हनि ते कब्ज़ो करण जे लाइ हिकिड़ी सरकारी माफ़िया आहे ऐं ॿियूं लैंड ग्रेबर माफ़ियाऊं आहिनि, उहे मिली करे उन्हनि जो हिकिड़ो सिस्टम आहे, उन्हनि जो हिकिड़ो गिरोह आहे जेको सरकारी ज़मीनूं फबाइण जे लाइ अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहो कुदो कारोबार करे थो। उन्हनि जो हिकिड़ो कुदो कारोबार आहे ऐं उहो जाली जेका आहे उहा अलाटमेंट जा ऑर्डर कढनि था उन जी। हालांकि ॾिसो, ही मौजूदा लैंड यूटिलाइज़ेशन खाते जो मेंबर मौजूदा सिटिंग उते वेठल आहे, उन जी बि जाली सही थी वञे थी ऐं उनखे ख़बर नथी पए। कोशिशि कंदासीं पाण लैंड यूटिलाइज़ेशन खाते जे मेंबर सां बि असीं ॻाल्हि ॿोल कयूं, पर ही तमामु वॾो फ्रॉड आहे ऐं अरबें रुपयनि जी, ही त 60 करोड़ रुपयनि जी मालियत जी जेका उहा ज़मीन हिननि जाली अलाटमेंट कई आहे। इन खां पहिरीं बि मलीर ज़िले में जेको आहे उहो जाली अलाटमेंट जा स्कैंडल्स ज़ाहिर थिया आहिनि, उन्हनि जी जाली सहन सां
त इन में बिल्कुलु सरकारी अमलदार बि जेके उहे मुलविस आहिनि उन्हनि जी निशानदेही थियणु घुरिजे। उन्हनि जेका आहे ही सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू बकावला ओनर जेको केतिरे ई अरसे खां वेठल आहे, टियों दफ़ो जेको आहे उहो हिते सीनियर मेंबर बणिजी वेठल आहे, उनखे घुरिजे या सिंध जे वॾे वज़ीर खे घुरिजे त इहा कहिड़ी माफ़िया आहे जेकी मौजूदा ऑफिसरनि जी जाली सही पई करे ऐं उन जाली सही जी बुनियाद ते वरी उन ते इम्प्लीमेंटेशन बि थी वञे थी ऐं उन ते वरी लीज एग्रीमेंट बि थी वञे थी। कहिड़ी माफ़िया आहे उनजी निशानदेही थियणु घुरिजे, उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। सिर्फ़ु ईअं न हुजे त उन्हनि जी हिकिड़ी फॉर्मेलिटी पूरी कजे, उन्हनि खे नोटिस कजनि या उन्हनि खे सस्पेंड कजे, वरी उन जेके माण्हू जेके उन में मुलविस आहिनि वरी उन्हनि खे कुझु ई अरसे बाद यानी 5-6 महीननि खां पोइ साॻियनि ई उन्हनि पोस्टनि ते मुक़ररु कजे जिन ते उन्हनि स्कैंडल्स उते ज़ाहिर थिया हुया। सही, बिल्कुलु सही था चओ त सिंध जे वॾे वज़ीर खे बि हिन मामले जो नोटिस वठणु घुरिजे। सगीर, हाणे इहो ॿुधाइजो त लैंड यूटिलाइज़ेशन खाते जे मेंबर सलीम बलोच पारां DC क्यामाड़ी ऐं डायरेक्टर एंटी करप्शन खे लिखियल ख़त में छा चयो वियो आहे ऐं अहिड़े ख़त खां पोइ हिन मामले में कहिड़ी अॻभराई थी आहे? ॾिसो, हिन में अञा ताईं का बि अॻभराई जेका उहा नाहे थी सघी। ही नओं स्कैंडल्स ज़ाहिर थियो आहे ऐं सलीम बलोच साहब जेको आहे उन इहे सॼी जेका उहा हक़ीक़त ज़ाहिर थियण खां पोइ लैंड यूटिलाइज़ेशन खाते जो जेको मेंबर आहे बलोच साहब उन DC क्यामाड़ी तारिक चांडियो खे ख़त लिखियो आहे ऐं डायरेक्टर एंटी करप्शन इम्तियाज़ अबड़ो खे बि उन ख़त लिखियो आहे, यानी हिकु ई ख़त जेको आहे ॿिन्ही ऑफिसरनि खे लिखियो वियो आहे। हाणे एंटी करप्शन खे इहो ख़त लिखियो वियो आहे त हीउ हिकिड़ो फ्रॉड थियो आहे। 60 करोड़ रुपयनि जे मालियत जी सरकारी ज़मीन आहे क्यामाड़ी ज़िले में, उन जी जेका उहा जाली अलॉटमेंट ऑर्डर निकितो आहे ऐं उन जी तस्दीक जो बि जेको आहे उहो जाली ऑर्डर निकितो आहे। तंहिं करे इन माफ़िया जे ख़िलाफ़ जेको आहे उहो केस दाख़िल कयो वञे, यानी जेका क़ीमती सरकारी ज़मीन जेका उनखे अलाट थी या उनखे लीज़ थी ॾिनी वई आहे उन खां उहा फौरी तौर ते वापसि वरिती वञे। मोहम्मद हनीफ़ समेत यानी जिन खे इहा ज़मीन अलाट थी या लीज़ ते ॾिनी वई, मोहम्मद हनीफ़ उन समेत जेकॾहिं कंहिं बि ऑफिसर्स जेको इन में मुलविस आहे त उन जे ख़िलाफ़ जेको आहे उहो सख़्तु कार्रवाई कई वञे, यानी FIR जेका उहा दाख़िल कई वञे। हाणे उन ख़त में इहो ॼाणायो वियो आहे त मोहम्मद हनीफ़ जे नाले सां मतिलबु 5 एकड़ सरकारी ज़मीन या 99 सालनि जी लीज़ ते ॾियण वारी अहिड़ो को बि जेको उहो रिकॉर्ड में जेको मौजूदु न आहे अलॉटमेंट ऑर्डर। तंहिं करे इहो लेटर यानी जेको 22 नवंबर ते निकितो, 22 नवंबर 2024 ते जेको ॾेखारियो वियो आहे उन जी सही सां उहो लेटर कूड़ो ऐं जाली आहे, यानी जेका अदा कयल रक़म आहे उन जी 1 करोड़ 22 लख रुपया उन जो चालान जेको आहे उहो सरकारी ख़ज़ाने में ज़ब्त कयो वञे, यानी इन जो ॾिसो चालान बि जमा थी वियो आहे त हिकिड़ो वॾो फ्रॉड थियणु वञे पियो। त उन ते जेकॾहिं का बि 22 नवंबर ते जेकॾहिं उन ऑर्डर जी बुनियाद ते का बि कार्रवाई थी आहे, यानी DC क्यामाड़ी का बि कार्रवाई कई आहे या लीज़ एग्रीमेंट थी वियो या थियणु वञे पियो, उहा कार्रवाई जेका आहे उहा रोकी वञे ऐं उन्हनि खे फौरी तौर ते जेका उहा कार्रवाई वापसि वरिती वञे ऐं इहा क़ीमती ज़मीन जेका आहे उन खां लाॻापियल जेको बिल्डर खां उहा वापसि वरिती वञे। त इहो फ्रॉड थियो आहे ऐं उन फ्रॉड में मुलविस माण्हुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई जे लाइ इहो सलीम बलोच तरफ़ां जेको आहे उहो ख़त लिखियो वियो आहे DC क्यामाड़ी ऐं एंटी करप्शन जे डायरेक्टर खे, पर हिन वक़्त ताईं उहा अञा कार्रवाई उन्हनि जे ख़िलाफ़ न थी सघी आहे, न ई उन्हनि जे ख़िलाफ़ का FIR थी सघी आहे। सगीर, सलीम बलोच जे ख़त में जंहिं मोहम्मद हनीफ़ सिद्दीकी जो ज़िक्र थियल आहे जंहिंजे नाले ते गैर क़ानूनी तौर ज़मीन अलाट थी, उन समेत ॿियनि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ हेल ताईं कहिड़ी कार्रवाई अमल में अची सघी आहे? ॿिन्ही जेका यानी जेकी सरकारी ऑफिसर आहिनि या जेका इहे प्राइवेट माण्हू आहे उन ॿिन्ही माण्हुनि जे ख़िलाफ़ जेको उहा कार्रवाई अञा ताईं नाहे थी सघी, छाकाणि जो लैंड यूटिलाइज़ेशन खाते जे मेंबर जेको आहे उन एंटी करप्शन ऐं DC क्यामाड़ी खे ख़त लिखियो आहे। उन ख़त में या उन्हनि निशानदेही कई आहे त हीअ जाली अलॉटमेंट आहे ऐं उन जी जेका तस्दीक थी आहे, यानी जाली अलॉटमेंट जो वरी उन लैंड यूटिलाइज़ेशन खाते जंहिं हिसो तस्दीक कई आहे उहो जेके मुलविस आहिनि माण्हू उन्हनि जी बि अञा निशानदेही नाहे थी। इन करे इन जी इंटरनल जेका आहे उहा जांच हली रही आहे त इन में कहिड़ा मुलविस आहिनि माण्हू, त उन जे ख़िलाफ़ जेका उहा कार्रवाई थी सघे। ऐं इहो ख़त जेको आहे उहो हाणे ई लिखियो वियो आहे एंटी करप्शन खे त जिन खे इहा ज़मीन गैर क़ानूनी तौर ते या जाली अलॉटमेंट ऑर्डर जी बुनियाद ते अगरि लीज़ ते ॾिनी वई आहे या अलॉटमेंट थी वई आहे त उन जे ख़िलाफ़ अञा ताईं का बि FIR नाहे थी सघी।
सगीर अवां सां ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। हिन वक़्तु असां सां लाइन ते मौजूदु आहे लैंड यूटिलाइज़ेशन खाते जो मेंबर सलीम बलोच साहब। अस्सलाम वालेकुम सलीम बलोच साहब। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। सलीम साहब, क्यामाड़ी ज़िले में 60 करोड़ रुपयनि जी मालियत जी 5 एकड़ सरकारी ज़मीन जो जाली अलाटमेंट जो ऑर्डर ज़ाहिर थियो आहे। अवां एंटी करप्शन खे इन हवाले सां ख़त बि लिखियो आहे। वधीक अवां वटि कहिड़ी ॼाण आहे? असल असां इन तक़रीबन महीनो पहिरीं जो जेको डिस्क्लोज थी त इहा 5 एकड़ ज़मीन कंहिं यानी कि स्कैन करे रखियल हुई, मुंहिंजी पंहिंजी सिग्नेचर हुई। उन जी बुनियाद ते असां उनखे वरी कैंसिल सम्झो। जॾहिं उनखे असां वटि जेकी बि रिकॉर्ड्स हुआ उनखे वेरीफाई करण खां पोइ ख़बर पइजी त सॼो मैनेज थियल आहे। असां एंटी करप्शन खे बि लिखियासीं, डिप्टी कमिश्नर खे बि लिखियासीं। उनजे लिखण खां पोइ सॼो कमु बंदि थी वई। महीने खां पोइ वरी साॻी शइ रजिस्ट्रेशन ॾांहुं वञे पियो, सेल आउट थिए पियो रजिस्ट्रेशन ऑफिस में। रजिस्ट्रार खे जॾहिं थोरी शक थी हुई, उन छा कयो, मूं सां कंटेक्ट कई कि तव्हांजे ऑफिस मां कुझु माण्हू आहिनि जेके इनखे क्लियर करे छॾियो आहे, उनकी वेरिफिकेशन बि करे छो त इहो सचो आहे, बिल्कुलु क्लियर आहे। तॾहिं मां हिनखे रोके छॾियो। रोकण खां पोइ ख़बर पइजी वई त इहो असांजा ऑफिस जा ऐं डिप्टी कमिश्नर जे ऑफिस में कुझु इन्वॉल्व आहिनि माण्हू ऐं डिस्क्लोज नथा करे सघूं था फिल वक़्तु। उन्हनि खे सॼो निशानदी थी चुका आहिनि। इनशाला कुझु ॾींहंनि में शायदि कुझु माण्हू अरेस्ट बि थी वेंदा। इनशाला अॻियां कमु वधाईंदासीं। अच्छा सलीम साहब, इहो वॾे अरसे खां लैंड यूटिलाइज़ेशन हुजे या रेवेन्यू खाते में हुजनि, इहो जाली सहन वारो मामिलो जेको आहे, जेको बि मेंबर अचे थो उन जे नाले सां जाली अलाटमेंट जेके उहे ऑर्डर निकिरनि था, उन्हनि जूं जाली सहियूं कयूं वञनि थियूं, स्टैंप लॻाइनि था। तव्हां सम्झो था त लैंड यूटिलाइज़ेशन खाते जे अंदरि ऑफिस में या रेवेन्यू खाते जे कुझु माण्हुनि ते हिकिड़ो गिरोह ॿधल आहे जेको इहो सभु कुझु कमु करे पियो? बिल्कुलु ईअं जेकी तव्हां बिल्कुलु फरमाए, बिल्कुलु हक़ीक़त आहे। हिते ॿ गुरोह आहिनि। हिकिड़ो गुरोह त असांजी साइड में, ॿी गुरोह डिप्टी कमिश्नर साइड में आहिनि। यानी ॿई गुरोह मिली कमु कनि था। मिसाल के तव्हां टेलीफोन ते कंहिं शइ जी इंफॉर्मेशन वठो, जाली हुजे कुझु, उहा उन खे कंफर्मेशन कंदा बस सची आहे। जॾहिं उहो लिखत में असां ॾे डायरेक्ट ईंदो आहे त असां पंहिंजे रिकॉर्ड जी छानबीन करण खां पोइ ख़बर पई त सॼो मैनेज थियल आहे। इवन मूं वेठो आहे हिन वक़्तु, मुंहिंजी सिग्नेचर हलनि पिया। मां सिग्नेचर मुंहिंजी छा कयो, उन्हनि स्कैन करे रखे छॾियो। सिग्नेचर स्कैन करण खां पोइ मां जे ख़बर पई त यार मां जंहिं बि माण्हू खां जंहिं सिग्नेचर करंदो आहियां उन में मां पासे में इनिशियल कंदो हुआ इहे डॉक्यूमेंट्स कहिड़े सेक्शन मां तयारु कई, कहिड़े सेक्शन ऑफिसर तयारु कई। इन में तोड़े हुन खां गफ़लत थी वई, इनजे करे जल्दी वई। त इहा पोजीशन आहे। अच्छा सर, तव्हांखे यादि हूंदो हिकिड़ो पहिरीं बि फेबरवरी महीने में तव्हां DC मलीर खे ख़त लिखियो हुयो। तक़रीबन 3 अहिड़ा जाली अलाटमेंट जा ऑर्डर हुया। तव्हां चयो हुयो हिकिड़ो त दे बाज़ार में हुयो या दे भायल में 200 एकड़ हुई, दे अल पियाई में, उते बि अहिड़े क़िस्म जा पिया वरी बि जाली ऑर्डर मतिलबु अलाटमेंट जा ऑर्डर। त इहो सिलसिलो वॾे अरसे खां हलंदो पियो अचे। बिल्कुलु तव्हां सही फरमायो थो, हलंदो पियो। पर उहा उन खां पोइ जाली जेको अलाटमेंट तक़रीबन बंदि थिए। बाक़ी जेके पहिरीं हिननि जेके मैनेज कया उन्हनि खे कंप्लीट करण जी कोशिशि पिया कनि। इवन इन वक़्तु 150 एकड़ जे कतीजी में आहिनि, उहा बि नेब में हली वियो आहे। हाणे नेब इनखे इंक्वायरी पियो करे। जेके असां इंक्वायरी कयासीं, हाणे नेब वञी पहुतो, उन बि नोटिसूं जारी करे छॾिया आहिनि जेके 150 एकड़ कतीजे जा। बाक़ी जेके बायल में आहे उनजे एंटी करप्शन में हले थो, उनजी कास्ट ऑफ लैंड थोरी घटि आहे, इनजे करे एंटी करप्शन डाले। एंटी करप्शन वारनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी चुको आहे। उहा उन कंप्लीट करे इनशाअल्लाह कुझु न कुझु अॻियां कमु वधाईंदासीं। कुझु असां अच्छा ॿी ॻाल्हि इहा आहे त असां मलीर में शाहमूरी तालुको आहे न, शाहमूरी न, हिन में जी जेको मुख्तियाकार आहे मलीर वारो, हिन में हिकिड़े असां मरा खे नॉमिनेट कयो, उहो अरेस्ट बि थी वियो। वरी हुन वरी ज़मानतूं कराईंदा, कोर्ट कचारी ॾींदी रहंदी आहे, ऐं हिनखे सस्पेंड बि करे छॾियो आहे। अच्छा सलीम साहब, तव्हां सीनियर ऑफिसर आहियो, इहो सिलसिलो रुकिजी न सघियो आहे, मतिलबु जाली सयन जो, ऐं हीअ अरबे रुपयनि जी गेम आहे, त इन जो हल आख़िरकार कीअं निकिरिजे? मतिलबु किथे जेके जाली सयूं कनि था उन ते जीअं DC ऑफिस जा जीअं सब रजिस्ट्रार ख़ासि तौर ते उहो उन ते इम्प्लीमेंट बि करे छॾनि था, त इन जो हल कीअं निकिरिजे आख़िरकार? हाणे इनशाअल्लाह असां वटि छा आहे त इन वक़्तु हिकिड़ो ॿियो ऑनलाइन सिस्टम जेके म्यूटेशन जा ऐं असांजे बोर्ड ऑफ रेवेन्यू अलाटमेंट जो इनशाअल्लाह इहा तक़रीबन कमु हले पियो। काफ़ी हद ताईं असां इन वक़्तु 2 जेके दियूं आहिनि उनखे क्लियरपेशन कयूं था ऑनलाइन सिस्टम में। यानी को बि शइ तव्हां ऑनलाइन में सिस्टम विझंदा आहियो, बता त ख़ुदि उहा ऑटोमेटिक वेरीफाई थींदी, जंहिंमें मुख्तियारकार ऐं असिस्टेंट कमिश्नर जो रूल
ख़तम थी वेंदो ऐं हुन जा अलावा सब रजिस्ट्रार जो बि रूल ख़तम थी वेंदो। उन में ऑटोमेटिक तव्हांखे सिर्फ़ु क्लिक करण सां छा ॿुधो इनशाला अॻियां इहे जेकॾहिं ऑटो सिस्टम स्टार्ट थी शायदि मुंहिंजे अंदाज़ में एशिया में को बि अहिड़ो सिस्टम कोन आहे जो यूरोप में आहे। असांजो इनशाला वज़ीर आला साहब तमामु घणो कोशिशि पियो करे इनशाला अला कंदो इहो बहितर थींदो। उन खां पोइ तक़रीबन 99% इहे ख़तम थी वेंदा साल। सलीम साहब आख़िरी क्वेश्चन तव्हां खां तव्हांखे मतिलबु तव्हांखे बि काफ़ी अरसो थी वियो आहे त कहिड़े ज़िले में ख़ासि तौर ते कराची जे कहिड़े ज़िले में अहिड़े क़िस्म जा जेके स्कैंडल ज़ाहिर थियनि था या जेके जाली सयन जा जेके आहिनि उहे आर्डर निकिरनि था कहिड़े मतिलबु ज़िलो जेको आहे उहो मशहूरु आहे? मशहूर त इहा ज़िलनि में तक़रीबन काफ़ी ज़िला आहिनि। इन हिकिड़ो आहे कराची बि आहे, जामशोर बि आहे, टटा ज़िला आहिनि। अच्छा। इहे 3 ज़िलनि में चओ जिते पैसे जी इन्वॉल्वमेंट हूंदी यकीनी तौर पर उते जी शयूं पैदा थींदा आहिनि। ख़ासि असांजे मुआशिरे में मुआशिरो असांजो तमामु किनो आहे। इन जी वजूहात या त सज़ा जज़ा जो जेको आहे उहो सिस्टम ई कोन आहे असांजो। और जेकॾहिं हुजे हा त अॼु न थियनि पर अलाह कोशिशि कयूं था इनशाला कुझु न कुझु कामयाबी थी चुको आहे असांखे इनशाला अॻियां बि कामयाबी थी। अच्छा सर जाली सयन जी तव्हां इंटरनल का जांच वग़ैरह करायो पिया त तव्हां वेठा आहियो सिटिंग सेक्रेटरी ऐं मेंबर तौरु उते वेठा आहियो ऐं तव्हांजी जाली सयूं थियनि थियूं ऐं वरी उनजी तस्दीक बि तव्हांजी इन SO5 या ॿियो को करे थो त इन्हनि जी का इंटरनल तव्हां जांच करायो पिया या करणु वञो पिया? न बिल्कुलु असां जांच कराइजे इनखे डिस्क्लोज इन जे करे नथा। असांखे हिन वक़्तु 4 माण्हुनि जा ऑडियो जेको टेलीकम्युनिकेशन सब रजिस्ट्रार ॾांहुं थियो आहे उन्हनि माण्हुनि खां थियो आहे उहा सॼो असां ट्रेस आउट करे छॾियो आहे। बसि हाणे इनशाला उन्हनि जो नालो कुझु ॾींहंनि में ज़ाहिर थी वेंदा। इहा पोज़ीशन आहे। ठीकु आहे अवांजी वॾी महिरबानी सलीम बलोच साहब। थैंक यू मैडम। सगीर सलीम बलोच साहब जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी। हाणे ॿुधाइजो त असां वटि इहे बि ख़बरूं आहिनि त कराची में सरकारी ज़मीनूं फॿाइण लाइ जाली अलाटमेंट पारां कागज़ तयारु थियण ऐं मामिलो ज़ाहिर थियण ते उहे लेटर जाली करार ॾियणु मामूल बणियल आहे। इन हवाले सां अवां वटि कहिड़ी ॼाण आहे? सरकारी ज़मीनूं फॿाइण जे लाइ जाली अलाटमेंट जा आर्डर जेके निकिरण वारो मामिलो आहे उहो केतिरनि ई सालनि खां हलंदो पियो अचे ऐं इन जी बुनियाद ते सरकारी ज़मीनूं केतिरियूं ई हज़ारे एकड़ सरकारी ज़मीनूं फॿायूं बि वयूं आहिनि। उन में मुख़्तलिफ़ शख़्सियतूं जेके आहिनि उहे इन्वॉल्व आहिनि चाहे सियासी हुजनि या मुख़्तलिफ़ इदारनि सां लाॻापियल माण्हू हुजनि या वरी जेके इहे सरकारी ऑफिसर हुजनि रेवेन्यू अमलदार जेके आहिनि उहे इन में मुलविस आहिनि। उन्हनि जो हिकिड़ो गिरोह आहे जेको अहिड़े क़िस्म जो सालनि खां कमु कंदो पियो अचे। ख़ासि तौर ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि आर्डरनि जी। ही ताज़ो फेबरवरी महीने में जेको आहे उहो हिकिड़ो स्कैंडल ज़ाहिर थिया 3 ज़ाहिर स्कैंडल थिया। मलीर ज़िले जे देह भायल में 200 एकड़ सरकारी ज़मीन जेका आहे उहा लीज़ ते ॾियण वारो हिकिड़ो जाली आर्डर कढियो वियो। उनजो को बि जेको उहो रिकॉर्ड मौजूदु न हुयो। उन जे बावजूदि हुते असल में माफ़िया जेका आहे न उहा हितां जाली अलाटमेंट आर्डर ठहिराए करे लैंड यूटिलाइज़ेशन खाते मां उहा फौरी तौर पर अचे थी उन लाॻापियल जेके सब रजिस्ट्रार आहिनि जिते उहा ज़मीन जिते उन्हनि जी निशानदेही या जेका लोकेशन आहे उते पहुचनि था ऐं उन सब रजिस्ट्रार खे या उन मुख़्तियारकार खे या असिस्टेंट कमिश्नर खे या उतां जे डिप्टी कमिश्नर खे पोइ उन्हनि सां जेके उहो सेटिंग थिए थी ऐं सेटिंग ॻरी रिश्वत में उन्हनि जी सेटिंग थिए थी ऐं उन खां पोइ उहे वरी तस्दीक जे लाइ उहो ख़त उतां वरी लिखाए अचनि था यानी उहो खणी अचे थो माफ़िया उहो ख़त लिखाए करे वरी लैंड यूटिलाइज़ेशन खाते जी जेका उते माफ़िया वेठी आहे जेके जालियूं सहियूं कनि था उन्हनि वटि माफ़िया वटि वञनि था ऐं उन्हनि खां वरी इहा जाली अलाटमेंट आर्डर जेको उन्हनि कढायो उन जी तस्दीक जे लाइ उन्हनि खे पैसा ॾेई करे वरी ॿीहर जेके आहिनि उहे उन साॻी लोकेशन वारे ऑफिसर वटि पहुचनि था। हिकिड़ो सिस्टम आहे पोइ उन में के फॿिजी बि विया आहिनि ऐं जॾहिं मामिलो जेको आहे उहो ज़ाहिर थिए थो त पोइ उनखे जाली अलाटमेंट आर्डर करार ॾेई छॾनि था। त इहो हिकिड़ो सिस्टम आहे सरकारी ज़मीनुनि फॿाइण जे लाइ ऐं इहो इन सिस्टम में हिकु ॿ माण्हू न पर तमामु वॾा ताक़तवर माण्हू जेके आहिनि उहे इन में मुलविस आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ सिंध हुकूमत का कार्रवाई नथी करे सघे छाकाणि जो इहे वॾियूं माफ़ियाऊं आहिनि लैंड ग्रेबर आहिनि ऐं उहे लैंड ग्रेबर बि जेके आहिनि उहे अहम पोस्टनि ते जेके ऑफिसर वेठल आहिनि उन जे पुठियां इहे लैंड ग्रेबर आहिनि। एतिरा ताक़तवर इहे जेके लैंड ग्रेबर आहिनि उहे उन्हनि तालकनि सब रजिस्ट्रारनि खे उन्हनि ते मुक़ररु कराइनि था। मतिलबु उन्हनि तालकनि में जिते उन्हनि जूं ज़मीनूं आहिनि उन्हनि जो रिकॉर्ड ठीकु करण जे लाइ उहे माफ़ियाऊं जेके आहिनि उहे उते उन तहसील में उन टाउन में उते उन्हनि इदारनि में जेके या उन्हनि सेक्शन में
उन्हनि ज़िलनि में जेके आहिनि उहे मुक़ररु कराइनि था, पोइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रिकॉर्ड बि चोरी कराइनि था, रिकॉर्ड साड़ाइनि, रिकॉर्ड सड़नि जा बि जेके आहिनि वाक़िया थियनि था, रिकॉर्ड सड़ी वञण खां पोइ हिकिड़ियूं FIR नाले मातर थियनि थियूं, उन खां पोइ हिकिड़ी इंक्वायरी थिए थी, इंक्वायरी खां पोइ उन में मुलविस थियनि था माण्हू, वरी उहे मुअतल थियनि पिया, वरी उहे बहाल थी वञनि था, बहाल थियल माण्हू जेके आहिनि साॻियो जिन माण्हुनि खे फ़ाइदो ॾियणो हुयो वरी उन्हनि जी फेवर में वरी इंटरव्यू बि रखी छॾनि था। हिकिड़े सिस्टम जे तहत जेके आहिनि उहे सरकारी ज़मीनूं उहे कराची जूं फबायूं वञनि थियूं। अच्छा, हाणे इहो ॿुधाइजो त ज़मीननि जे जाली अलाटमेंट, रिकॉर्ड चोरी ऐं रिकॉर्ड साड़ण वारनि केसिस में मुलविस कामोरनि ख़िलाफ़ का असराइती कार्रवाई न थियण ऐं खेनि ॿीहर सणभण पोस्टुनि ते मुक़ररु करण बि मामूल बणियल आहे, त अहिड़नि करप्ट कामोरनि खे आख़िर कंहिंजी पुठ भराई हासिल आहे? इन्हनि करप्ट कामोरनि खे उन्हनि माण्हुनि जी पुठ भराई हासिल आहे जेकी पर्दे जे पुठियां जेके आहिनि वेठल आहिनि, यानी लैंड ग्रेबर आहिनि, या मुख़्तलिफ़ उन्हनि जो इदारनि सां तालुक़ हुजे थो, या मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे सियासी हुकुमरान जमायत हुजे या के ॿी सां उन्हनि सां उन्हनि जो माण्हुनि सां तालुक़ हुजे थो, इन करे उन्हनि जे ख़िलाफ़ का बि असराइती कार्रवाई जेका उहा कान पई थिए। तव्हां ताज़ो जेको आहे PECH सोसाइटी में 29 ख़ानगी मिल्कियतनि जो जेको आहे उहो स्कैंडल ज़ाहिर थियो हुयो। हिकिड़े ख़ानगी जेके माण्हू आहिनि या ॿाहिरि मुल्क जेके वेठल आहिनि उन्हनि जी मिल्कियतनि में हिननि रिकॉर्ड में जालसाज़ी कई ऐं उन में जालसाज़ी में जेके आहिनि तमामु वॾो फ़िराड थियो, अरबे रुपयनि जूं मिल्कियतूं ऐं इहे जेके 29 जेके प्लाट आहिनि या उन्हनि जूं मिल्कियतूं यानी कुझु बंगला आहिनि, ख़ाली बंगला आहिनि या उन्हनि जा जेके ख़ाली प्लाट आहिनि, उन्हनि जी मिल्कियतनि जे रिकॉर्ड में हिननि हेराफेरी करे वरिती रेवेन्यू वारनि। त उहो मामिलो ज़ाहिर थियो, उनमें तस्दीक थी त जेके मुख़्तलिफ़ उन में कामोरा मुलविस आहिनि, कुझु त उन में जेल वियल आहिनि, हाणे उन्हनि ते FIR थी वई आहे ऐं एंटी करप्शन में उनजो केस हलंदड़ आहे। उन खां अलावा इन ते चीफ सेक्रेटरी हैरानगी जो इज़हार कयो ऐं कावड़ जो इज़हार कयो त ही रुगो हिकिड़ी सोसाइटी में 29 मिल्कियतनि जो स्कैंडल ज़ाहिर थियो आहे, कराची जी सूरत हाल छा हूंदी। इन जे करे उन्हनि इहो फ़ैसिलो कयो त कराची जे समूरनि सब रजिस्ट्रारनि जेकी बदनाम ज़माना सब रजिस्ट्रार जूं ऑफिसूं आहिनि उन्हनि ते जेको आहे गुज़िरियल 10 सालनि जे रिकॉर्ड जी छंछाण कई वञे बाक़ाइदे सां। पोइ उते हिकु त जेका आहे उन ॻोठाबाद जे मेंबर इन इंक्वायरी करण खां इनकार कयो, छाकाणि जो इन जे पुठियां वॾियूं माफ़ियाऊं आहिनि, ताक़तवर माण्हू आहिनि। इन इंक्वायरी करण जे लाइ बि हिकिड़ी दिलि खपे थी, त उन इंक्वायरी उहा अञा ताईं पेंडिंग में आहे, अञा इंक्वायरी उहा शुरू न आहे थी। त गुज़िरियल 10 सालनि जे रिकॉर्ड जी छंछाण थी आहे त कराची में सब रजिस्ट्रारनि जी ऑफिस में कहिड़ियूं जेके आहिनि उहे केॾा वॾा कारनामा थिया आहिनि, केॾा वॾा स्कैंडल्स थिया आहिनि, उन्हनि जी जेका उहा निशानदेही कई वञे। उनखां अलावा पाण मुख़्तलिफ़ प्रोग्राम बि करे चुका आहियूं त मंगो पीर तालके में मुख़्तियारकार जी ऑफिस में 10,000 इंटरनि जे रिकॉर्ड खे बाहि ॾिनी वई, तस्दीक थी त इहा बाहि लॻी न पर लॻाई वई हुई। उन में मुख़्तलिफ़ माण्हू यानी असिस्टेंट कमिश्नर, मुख़्तियारकार ऐं ॿिया तपेदार जेके आहिनि उहे इन में इन्वॉल्व हुया। बाद में इहो ईअं थियो उहे वक़्ती तौर ते सस्पेंड बि थिया ऐं बाद में उन्हनि सस्पेंड खां पोइ वरी 6 महीननि बाद उहे बहाल थिया उन्हनि साॻियनि ई तालकनि में। हालांकि इंक्वायरी रिपोर्ट में इहो चयो वियो हो त इहे ऑफिसर जेके इन में मुलविस आहिनि इन स्कैंडल में उन्हनि खे उन्हनि तालकनि त छा उन्हनि ज़िले में कॾहिं बि मुक़ररु न कयो वञे, पर उन जे पुठियां जेके इन ऑफिसरनि जे पुठियां हिकिड़ी ताक़तवर माफ़िया आहे, उहा माफ़िया जेका आहे मुख़्तलिफ़ असर उसुक इस्तेमालु कंदे उन्हनि साॻियनि ई कामोरनि खे उन्हनि साॻियनि तालकनि में लॻायो वञे थो ऐं उहे वरी जिन बाहि जेके बाहि वाक़े में मुलविस हुया उहे उन्हनि माफ़ियानि जी फेवर में पोइ रिकॉर्ड नओं ठाहिनि था उन्हनि जे नाले सां, यानी जेके सरकारी ज़मीन जो उन्हनि रिकॉर्ड साड़ियो, पोइ उन्हनि जे नालनि सां नओं रिकॉर्ड ठाहे अरबे रुपयनि जी मालियत जी जेके सरकारी ज़मीनूं आहिनि पोइ उन्हनि बिल्डर माफ़ियानि जे हवाले कई वञनि थियूं। ईअं ई हिकिड़ी जेका आहे उहा गेम कई वञे थी सरकारी ज़मीननि सां। गडाप में रिकॉर्ड चोरी थिए थो, ॾींहं ॾिठे जो उन जा ठप्पा चोरी थी वञनि था, पोइ वरी क़ाइदाबाद में उनजी नाले मातर FIR थिए थी ऐं उन FIR खां पोइ वरी उहे जेके मुलविस माफ़ियाऊं आहिनि उहे साॻियो ई उन गडाप टाउन में मुक़ररु थी वञनि था। त इहो हिकिड़ो वॾो सिस्टम आहे ऐं गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां कराची जूं जेके सरकारी ज़मीनूं आहिनि न उहे फबायूं वयूं आहिनि। अरबे खरबे रुपयनि जे मालियत जूं जेके सरकारी ज़मीनूं आहिनि उन्हनि ते जेको आहे इन्हनि कब्ज़ो करे वरितो आहे ऐं उन्हनि जा जाली रिकॉर्ड जेके आहिनि उहे ठाहे करे कई हज़ारे केसिस जेके आहिनि उहे रेवेन्यू जूं जेके कोर्टूं आहिनि न उन्हनि में हलंदड़ ऐं उन्हनि में पेंडिंग इन करे पयूं आहिनि जो पुठियां जेके आहिनि उहे ताक़तवर माफ़ियाऊं आहिनि, रिश्वती बाज़ार गरम आहे।
सभई केस जेके आहिनि उहे एंटी करप्शन में बि हलंदड़ आहिनि ऐं नेब में बि जेके आहिनि उन्हनि जा केसिस हलंदड़ आहिनि सही त अहिड़े क़िस्म जूं जेके आहिनि माफ़ियाऊं उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई न पई थिए अहम इदारा जेके आहिनि या जेके आला ऑफिसर जेके आहिनि या सिंध हुकूमत जूं जेके आला अख्तियार आहिनि उहे इन्हनि माफ़िया जे आॾो जेके आहिनि उहे ख़ामोश बणियल आहिनि। बिल्कुलु सही सखी स्कैंडल जे ख़ात्मे लाइ सिंध हुकूमत खे उपाउ वठणु घुरिजनि माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई बि थियणु घुरिजे ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे इन मामले ते नोटिस बि वठणु घुरिजे। अव्हां जी वॾी महिरबानी अव्हां प्रोग्राम में वक़्तु ॾिनो हिन इंतिहाई अहम मामले जे हवाले सां अव्हां असांजे नाज़रीन खे तफ़सीलुनि सां आगाह कयो। नाज़रीन प्रोग्राम में फ़िलहाल एतिरो ई ईंदड़ हफ़्ते कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमण खे ॾींदा इजाज़त अल्लाह वाही।